ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे काज़ी अहमद मां अव्हां खे ख़बर ॾींदासीं। साहिल लाखो जे रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद में मुस्कान वोकेशनल इंस्टीट्यूट तरफ़ां केयर काउंसलिंग जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट हेड नियाज़ हुसैन उजड़, प्रोफेसर शाहनवाज़ उनड़, वली मोहम्मद जोखियो, TCF ज़िलाई ऑफिसर मोहम्मद इकबाल उनड़, प्रिंसिपल हायर सेकेंडरी स्कूल नवाब वली मोहम्मद, आफ़ताब शाह सुमरो, आसिम अब्बासी, प्रेस क्लब काज़ी अहमद, जनरल सेक्रेटरी साहिल लाखो, टीचर्स ऐं स्टूडेंट वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररीन ॻाल्हाईंदे चयो त टेक्निकल ऐं हुनरी तइलीम हिन वक़्त जी अहम ज़रूरत आहे। पूरी दुनिया में हथ जे हुनर खे पसंदि कयो वञे थो ऐं सिंध जी सक़ाफ़त ॾे हथोड़े ॿियनि मुल्कनि में मशहूरु आहे। सिंध हुकूमत बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मनसूब हुनरी ऐं टेक्निकल प्रोग्राम शुरू करे नौजवान बेरोज़गार औरतुनि ऐं मर्दनि लाइ हिकु बहितरीनु मौक़ो फ़राहम कयो आहे, जिते 4 महीननि जा शार्ट कोर्स कराए नियाणियुनि ऐं नौजवाननि खे वज़ीफ़ो ऐं तजुर्बे जा सर्टिफिकेट पिणु ॾिना वञनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन प्रोग्राम मां नौजवान मर्द औरतूं वधि खां वधि फ़ाइदो वठनि। मुस्कान सेंटर गुज़िरियल कुझु सालनि खां काज़ी अहमद में कमु करे पियो ऐं नौजवाननि खे तरबियत ॾेई मुख़्तलिफ़ निजी ऐं सरकारी इदारनि में रोज़गार ॾियारियो आहे। आख़िर में तरबियत दौरान निमाया पोज़ीशन्स हासिल कंदड़ शागिर्दनि खे इनामात ऐं शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। मछियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर। सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद जे चेयरमैन अब्दुल वाहिद उमरानी जी सरबराही में सिविल सोसाइटी पारां हर साल जियां हिन साल भी रमज़ान शरीफ जे मुक़दस महीने में ईद जी खुशियुनि में शरीक करण लाइ 30 माज़ूर औरतुनि मर्दनि ॿारनि खे 30 वॻाई 1-1000 रुपया ईद जी ख़र्ची ॾियण जी तक़रीब मोहम्मदी पब्लिक पार्क न्यू सईदाबाद में थी गुज़री। सादी मगर इंतहाई पुरवकार तक़रीब खे टाउन कमेटी न्यू सईदाबाद जे अॻूणे चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद, राहू काउंसलर अल्लाह बुघियो, टाउन ऑफिसर निसार अहमद राहे पोटो, हैंड्स अगवान अब्दुल रज़ाक उमरानी, लालदीन बिलाल, सलमान लगारी, साइमा अब्दुल वाहिद उमरानी, इम्तियाज़ मेमण, इमदादुल्ला रिंद, अब्दुल वारिस उमरानी, माजिद कमरानी, दानियाल उमर छच्छर, यासीन गिरियो, यासिर लाखो, मोहम्मद मुबीन समो, अब्दुल कादिर उमरानी, वाहिद बख्श ठोकर, जावेद मेमण, निज़ाम राहू ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मिसकीन, बेसहारा ऐं ख़ासि तौर ते माज़ूर माण्हुनि जी ख़िदमत करणु ईद जे मौक़े ते उन्हनि खे ख़ुशियूं फ़राहम करणु हिकु बहितरीनु अमल आहे, जंहिंसां रब करीम जी ज़ात ख़ुशि थिए थी ऐं उन्हनि लाचार माण्हुनि जी मदद सां दिली सुकून मिले थो। उन मौक़े ते माज़ूरनि खे ईद जी ख़ुशियुनि मल्हाइण लाइ कपड़नि जा जोड़ा, रोक रक़म सां गॾु मोज़िज़ महिमाननि खे क़ुरान शरीफ़ जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। सभिनी महिमाननि माज़ूरनि सां गॾु रोज़ो इफ़्तार कयो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। सकरन तालके जे क़दीमी ॻोठ एकिया धत जे प्राइमरी स्कूल नबी बख्श नूनारी में अॼु पढ़ाई दौरान चापुड़ किरी पिया। मौत जे तौरु मौसूम शागिर्द नुक़सान खां बची विया, जंहिंसां ॿारनि में ख़ौफ़ रास पखिड़िजी वियो। चापुड़ किरण रोज़ जो मामूल बणिजी वियो समेत शागिर्दनि जो साह मुठ में आहे। कंहिं बि वक़्तु वॾो जानी नुक़सान थी सघे थो, पर हिन तरफ़ तालीम खाते जी ज़िम्मेवार अमलदारनि तोड़े चूंडल नुमाइंदनि कंहिं बि क़िस्म जो ध्यानु नाहे ॾिनो, जॾहिं त स्कूल ईंदड़ शागिर्दनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। काफ़ी शागिर्द स्कूल अचण खां लवाण लॻा आहिनि। इन सिलसिले में स्कूल में मौजूदु उस्ताद नूर मोहम्मद उनड़ ऐं ॻोठाणनि काउंसलर अब्दुल मालिक नूनारी जी, WC जे ज़िले अॻवान हुज़ूर बख्श चन्ना, मंज़ूर नूनारी ऐं नज़ीर अहमद जो चवणु आहे त प्राइमरी स्कूल तमामु ज़बून थी वियो आहे, कंहिं बि वक़्तु किरी सघे थो। स्कूल जी छत मां चापुड़ रोज़ किरनि था, शागिर्दनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। असां तालीम खाते जे आला अमलदारनि खे बार चयो आहे, पोइ बि को तदारक न थियो। हिननि सिंध हुकूमत समेत तालीम जे वज़ीर ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी फौरी मरम्मत कराए समेत शागिर्दनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि ऐं शागिर्दनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। पीरोनमल रिपोर्ट अता मोहम्मद खान पठान। खिप्रो में जिस्कम जे मौसूम प्रिया कुमारी जी वाजियाबी जे लाइ ॾिनल सॾ ते खिप्रो शहीद सोरिया बादशाह चौक ते जिस्कम सांगड़ जे अॻवान में अकबर मरी, गुलाम रसूल शर, CK राजड़, आज़ाद कुंभर जी DA जे अॻवान मुखी मोहन दास, हिंदू पंचायत जे अॻवान डॉक्टर राइकल, सिंधी अदबी संघर्ष शाख जे हाजी खान शाद राजड़, महेश खोसो, GDA अॻवान अल्लाह बचायो मंगरियो, जय कुमार माली ऐं कालीदास जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी शहीद चौक खिप्रो ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो हिकु ई मुतालबो हो मौसूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। ईद जी होली संदसि मजबूर मां जी झोली ख़ुशियुनि सां भरी वञे।
दादू रिपोर्ट मुख्तियार अली सूमरो शहर जे नजम कॉलोनी जे रहवासी भाइरन रफ़ीक मीराणी ऐं तोकीर मीराणी दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजा मुखालिफ़ आतिफ़ मस्तोई, ख़ादिम मस्तोई, रज़ा मस्तोई, वकार मस्तोई वारनि जिन मथां असांजो केस दाख़िल हो जंहिंमें असांजो नंढो भाउ ज़ख़्मी थियो हो। नान जो केस दादू जी अदालत में हलंदड़ उन केस तां हथ खणण लाइ असांखे धमकियूं ॾेई गारगन करण बाद जहिड़ो कयो वियो आहे। उन दौरान मुखालिफ़नि असां मथां फायरिंग करे तशद्दुद करे गाॾीअ में पियल ₹11.5 लख रुपया, कार जी चाबी ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। मुखालिफ़ कुझु महीना अॻु असांजे नंढे भाउ अमीर मीराणी खे तशद्दुद करे हिन जा ॾंद भॻा हुया, जंहिंजो केस दादू जी ए सेक्शन थाणे ते 3 जवाबदारनि मथां दाख़िल थियल आहे। उन केस तां हथ खणण लाइ हर रोज़ मुखालिफ़ असांखे धमकाइनि था ऐं गारगन कनि था। अॼु उन्हनि असांजे मथां सीधी फायरिंग करे मारण जी कोशिशि कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़ ॿाहिरि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो त असां ते हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करे फुर थियल रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। असां प्लाटनि ऐं पोल्ट्री जे कारोबार कंदा आहियूं।